अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काज़िम बलीकार और यासर अहमद स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्ज़ियाकार अली साहब। थैंक यू यासर। अली साहब, IG साहब कल टियों खां फैक्ट्स एंड फिगर्स भी ॿुधाया त बाबा वॾा को असां ॿुधाड़ियल पकता आहिनि ऐं हीअं कयो आहे हूअं कयो आहे ऐं वॾी पोस्टिंग बि असां सॼियूं जस्टिफिकेशन्स ॾिनियूं, पोइ चयो त हथियार जी बि ज़रूरत आहे, सभु कुझु इहे ॻाल्हियूं थी वियूं। पर अॼु ॾिठोसि त दाड़ियल जी माना हिमत आहे उन्हनि जी, त हिकिड़ी दादागिरी हले थी पई। वीडियो वरी वायरल कनि था पिया, ॿार नंढड़ा ॿार 10 सालनि जो ॿार उनखे ॿधी वेठा आहिनि ऐं उनखे धक हणनि था पिया ऐं ज़ाहिर आहे उहो ॿार त डिमांड ई कंदो न मूंखे छॾायो। जी, अॼु जेको तव्हां चयो त हुकूमत ऐं पुलिस जा दावा मुस्तक़िल थियनि था त अमन अमान फर्स्ट क्लास थी वियो आहे, एतिरा धाड़ियल मारे विया आहिनि, हीअ थियो आहे। पर अॼोके ॾींहं में हीअ जेको किसो तव्हां ॿुधायो त कश्मीर में मासूम पितकड़ो ॿारु जेको आहे उनखे धाड़ियल जेके आहिनि उहे टॉर्चर कनि पिया ऐं उनजी वीडियो रिलीज़ कनि पिया। हिकिड़ो ॿियो ॿार बि कश्मीर मां ई हीअ शायदि नाइच ॿारु आहे, सोबत नाइच शायदि नालो आहे। ॿियो ॿारड़ो जेको आहे आहत समथिंग आहे, उहो अच्छा नालो अथव आहत समथिंग, हा, उहो ॿार बि जेको आहे कश्मीर मां अगवा थियल आहे। अॼोकी तारीख़ में जेको आहे उहो सेशन जज जो जेको जज साहिब जो जेको स्क्वाड हो, पुलिस स्क्वाड, उन ते फायरिंग थिए थी। हिकिड़ो एहलकार ऐं टारगेट थिए थो पुलिस खे, वैन खे। हिकिड़ो पुलिस वारो शहीद थी वञे थो, 2 ज़ख़्मी थी पवनि था। जिथे किथे नंढे वॾे शहरनि मटियारी, सखर, शिदातपुर, हितां वापारी ऐं ॿिया जेके आहिनि हू मुज़ाहिरा कनि पिया त अमन अमान ख़राबु आहे। ज़ाहिर हाणे हर हंधि सिर्फ़ु हिकिड़ी नोयत जी क्राइम नथो थिए। जिथे कश्मीर ऐं कंदकोट ऐं हितां अगवा आहिनि, पुलिस ते हमला आहिनि, फुरूं आहिनि बाज़ारनि में, स्ट्रीट क्राइम, फुर, धाड़ा, भत्ताखोरी। सो ॻाल्हि इहा आहे त अमन अमान चवण सां कोन थी वेंदो। मूं कल्ह बि इहा गुज़ारिश कई पई त अमन अमान त महसूसु थींदो आहे त जॾहिं तव्हां बिना ख़ौफ़ ऐं ख़तर ऐं खुटके जे जॾहिं हलणु शुरू करे छॾियो था, परवाह न थी हुजे त राति जा 11 थियनि पिया, 12 थियनि पिया, सुबुह आहे, शाम आहे, बैंक मां को पंहिंजा 2 लख रुपया, 50,000 रुपया कढी निकितो आहे त हुनखां फुर न थींदी, को ATM मां पंहिंजा 10,000 रुपया कढी निकितो आहे त हुनखां फुर न थींदी, को मोटरसाइकिल फुर न थींदी, को। सो बेसिकली लॉ एंड ऑर्डर कंहिंजे ॿुधाइण सां न हूंदो आहे। जॾहिं बि सरकार या पुलिस या इंतिज़ामिया इहा दावा करणु शुरू करे त अमन अमान थी वियो आहे त पोइ ज़ाहिर आहे उहो अमन अमान हुनजी दावा सां कोन थी वेंदो आहे। अमन अमान माण्हुनि खे फील थींदो आहे। जीअं चइजे त सही पीअण जो पाणी हर हंधि मौजूदु आहे, उहो त तव्हांखे ॿुधाइण जी ज़रूरत न आहे न। अगरि हूंदो त माण्हू दाह ई न कंदा। सो इहे सभु जा सभु माण्हू जेके दाहूं कनि पिया, हीअ जेके वीडियोज़ आहे धाड़ियलनि जी बेशर्माई ॾिसो। हिकिड़े पितकड़े मासूम, वॾा शेपर रखी मुड़ुस माण्हू पंहिंजे पाण खे चवनि था, हिकिड़े मासूम पितकड़े खे जेको आहे उहो उनखे बंदूकूं हणनि पिया, लठियूं हणनि पिया। सोचो थोरो यासर त मतिलबु हुनजे माउ पीउ ते, मिटनि माइटनि ते छा गुज़रंदी हूंदी। किथां हाणे ॾियनि एतिरा पैसा। मां त बार बार चवां थो त अगरि धाड़ियलनि खे इन अगवा इंडस्ट्री खे बंदि नथा करे सघे सरकार, त पोइ हिकिड़ो फंड ठाहे छॾे, भंग फंड ठाहे छॾे त भई कंहिंजो प्यारो हलियो वञे त उते ई राब्तो थिए। ऐं पुलिस पंहिंजे फंड मां या सरकार जेको फंड करे उन में अगरि सरकार वटि पैसा न आहिनि त सॼे माण्हुनि खे चए त भई बसि 100 रुपया फोड़ी करे ॾियो, त उनमें हिकिड़ो जमा थियल हुजनि, बाबा कंहिंजो ॿार अगवा, कंहिंजो माण्हू, कंहिंजो मिटु माइटु ॿार अगवा थियो आहे त भला उनखे पैसा ॾियूं, जान छॾायूं। छाकाणि त ही बि त रेंस, ही छा थींदो, ही सॼो सभु कुझु हू मासूम पितकड़ो, ही पितकड़ा जेके ॿार वियल आहिनि, प्रिया कुमारी जी ख़बर नथी पए, ख़बर ई नथी पए। त हाणे इन ई करे न त हू हाई प्रोफाइल थियो केस प्रिया, त हू पोइ ॿियनि हंधनि ते विकिरो थींदे अलाए हाणे ॿारड़ी किथे हूंदी। ऐं पुलिस सिर्फ़ु ठलियूं ॻाल्हियूं कंदी रहिजी वई, कमेटियूं, SSP, DIG, फलाण धूड़ छाई, तेसि ताईं निकिरी। अगरि सिधो पैसनि जो हिसाबु हो त भंग फंड ठाहे छॾियो, जान छॾायो माण्हुनि जी। अगरि धाड़ियलनि मां जान नथा छॾाए सघो, ऐं आउं त चवां थो भला सरकार वटि पैसा न आहिनि, एॾी सुञी थी वई आहे त भला माण्हू फोड़ी करे ॾियनि। असीं अपीलूं कयूं भई 100 रुपयो, 50 रुपयो, संजा बच्चा आहिनि न। ॾिसो मूंखे त सम्झ नथो अचे त अहिड़ी दर्दनाक वीडियोज़ जेके ही को पहिरियों दफ़ो त ऐं मतिलबु हुनजी ॾाढ मुड़सी ॾिसो, ज़रूरु ही किथां अपलोड थी हूंदी। हिनजो को फेसबुक अकाउंट हूंदो, हुतां किथां अपलोड थींदियूं, टावर्स आहिनि। बाक़ी जाइनि ते तव्हां देरि ई नथा कयो, मतिलबु पैका अची वञे थी, फलाण अची वञे थी, हो ही थियो। हिननि जी तव्हांखे ख़बर न हूंदी छा? यकीननि ख़बर हूंदी, पर नथा कनि। ऐं नथा कनि
त मतिलबु हिन में भोगे केरु पियो, रढ़े केरु पियो, उन माइरनि जी सोचो, जिन्हनि जी माइरनि बचा हीअं धाड़ेलनि जी चंबे में वेठा आहिनि, छा गुज़रंदी हूंदी उन्हनि ते, ऐं उन्हनि ॿारनि जी ज़िंदगियुनि ते इहो नक्श अची वेंदो, उन्हनि सां कहिड़ी बदफ़ज़ीलतियूं उते थींदियूं हूंदियूं, छा यार मतिलबु। ऐं ईअं न आहे त ही कोई ॾाढा मुड़ुस आहिनि, हुन ॾींहुं धाड़ेल हिकिड़ो, यानी हिननि जी एतिरी मतिलबु छा चए ॾाढ मुड़ुसी चऊं छा चऊं, त वरी इहे ॾोहो करे वरी फैमिली सां गॾु घुमण शहरनि में बि फिरंदा रहंदा आहिनि। उहो शायदि टियों चोथों ॾींहुं सखर में पोइ पादर बि खाधा हूंदा धाड़ेल, जेको कंहिं मगवी सुञाणे वरितो, हाणे मगवी बि हिकिड़े मुड़ुसी करे वरिती, चङो थियो पादर लॻसि, पर पुलिस वरी छॾे ॾींदसि। सो ट्रेजिक। मूं कॾहिं न ॿुधो त को जेन्युइन एक्शन गुज़िरियल सालनि खां को हिननि धाड़ेलनि ख़िलाफ़ु थींदो हुजे, ॻाल्हियूं आहिनि, ख़बरूं आहिनि, छा ॿुधूं। कॉलर असांखा नूर अली चांग, शाहपुर चाकर मां। जी चांग साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम सर। जी वालेकुम सलाम साईं। काई साहब खां मुंहिंजो सवाल आहे, काई साहब ॾाढो बहितरीनु फर्स्ट क्लास ॻाल्हियूं ॿुधायूं, नॉलेज ॾींदो असांखे। असीं जॾहिं असांजा जज उहे बि महफ़ूज़ न आहिनि, ऐं असांजे उहो माना शहर बि महफ़ूज़ न आहिनि, असांजा रस्ता बि महफ़ूज़ न आहिनि, पोइ ही पुलिस छाजी, एतिरियूं गाॾियूं, एतिरो ख़र्चो, एतिरो असलो, एतिरियूं वर्दियूं, हीअ ख़ाली बसि माना इहो ख़ाली ॾाढो आहिनि। कानून किथां आहे? जंग जो कानून आहे, सिंध हुकूमत आहे, सिंध आहे जेको ॿाहिरि मुल्क त कोन्हे जेको माना जंहिंमें माना आफ़्रिका में माना जंग में जानवर फिरनि था, बसि जेको अचे मारियो पियो वञे। ठीकु साईं। सही चांग साहब, पुलिस जो बि त कमु आहे न, VIP ड्यूटियूं करणियूं आहिनि, साहबनि खे प्रोटोकॉल ॾियणा आहिनि, चवण ते जेको आहे मोटरसाइकिल फुर जा केस दाख़िल करणा आहिनि, कंहिंखे छॾिणो आहे, कंहिंखे ॿधणो आहे, कंहिंखे चट पुड़ी हणणी आहे, पोइ अगरि ज़रूरत पए त माण्हू मारणा आहिनि। हा हा देर हाफ फ्राई फुल फ्राई, ही मोरो में छा थियो? ऐं तव्हां ॾिसो, मूंखे हैरत आहे, अॼु सिविल कोर्ट शायदि को अदालत सॻोरी जेको आहे ऑर्डर छा कयो आहे त मोरो में जेके मोबाइल नेटवर्क बंदि थियल आहे उहो खोलियो वञे। भाई छा आहे, किलो ठाहे वेठा आहिनि। मोरो छा आहे जेके तव्हां जेको आहे वरी मूं चयो न, ही हिकिड़ी हिन इवेंट खे हिकिड़ो छा बलूचिस्तान सां भेटण जी कोशिशि थिए पई, त उन इलाइक़े खे नेटवर्क क्लोज़ करे छॾियो, कर्फ्यू हणी छॾियो, इहो हिकिड़ो माहौल जोड़ियो पियो वञे। भई छा हुते कहिड़ी जेका आहे नेटवर्क छा थिए पियो हुते? हिकु मस्तो मतिलबु हुते को दीर में कहिड़ा इलाइक़ा आहिनि मथे जेके आहिनि वज़ीरिस्तान, उहो आहे छा मोरो यार? छो बंदि करे वेठा आहियो मोबाइल? उहो लॉजिक सम्झाए केरु त छा थी वेंदो हुते? कहिड़ी जेका आहे हू कहिड़ी सोशल मीडिया ते ख़बर हली वेंदी, या फ़ोन ते केरु ॻाल्हाए वठंदो, त कहिड़ा अची माण्हू गॾु थी वेंदा? ही डेलिबरेट आहे। ऐं तव्हांखे मां अॼु ताईं थोरो लफ़्ज़, पर अॼु मजबूरन चाहियां पियो त ही दानिस्ता आहे, ही हिकिड़ो टेस्ट थिए पियो त मोरो में अगरि अहिड़ो माहौल जोड़ियो वञे त पोइ आईंदा मोरो खां पोइ नवाब शाह, पोइ इहो सॼो सिंध ही ग़लति पिया कनि। छा लॉजिक मूंखे ॿुधायो नेटवर्क बंदि करण जी? को लॉजिक सम्झ में अचे थी? हिते कहिड़ा जेके ॾोहारी आहिनि जेके हिक ॿिए सां कम्युनिकेशन थी वेंदी, पोइ हिते हू फ़ोनूं कंदा, त हिते हज़ारे बंदूक वारा जमा थी वेंदा। हुकूमत क्लेम करे थी न ॿाहिरि मुल्कनि जी साज़िश आहे। न, ॿाहिरि मुल्कनि जी साज़िश आहे त हिकिड़े मख़सूस एलिमेंट में आहे न। मोरो जी आबादी त हिकिड़ी वॾी आबादी आहे न, को नंढिड़ो इलाइक़ो त न आहे। त हू जेको बि अगरि को फॉरेन एलिमेंट आहे त हू त थोरो आहे, तव्हां बाक़ी माण्हुनि खे कहिड़े चकर में अज़ाब में विझो पिया, ऐं हू त भॼी जान छॾाए विया हूंदा। हा, कहिड़ो फॉरेन एलिमेंट में आम माण्हू पियो मुतासिर थिए न, आम माण्हू तकलीफ़ पियो सठे न मोरो जो ऐं भरपासे वारे इलाइक़नि जो, जेके त यानी नाकाबंदी करे, हिकिड़ी अणचयल कर्फ्यू हणी, मोबाइल नेटवर्क बंदि करे। ही त जॾहिं ख़ुदा न ख़ास्ता ईअं थींदो आहे त यार किथे सेक्टेरियन वॉयलेंस पखड़ण जो ख़तरो आहे, किथे जेको आहे हू मोबाइल जे ज़रिए ही जेको टेररिज़म बम फाड़ी पाइनि उहो थींदो आहे, औरम शरीफ़ में थींदो आहे, ॿियनि अहिड़े हसास ॾींहंनि ते हसास इलाइक़नि में कबो आहे। मोरो में छा पियो थिए? उते छो बंदि करे वेठा आहिनि? भई त 15 ॾींहं त थी विया हूंदा, 10-15 ॾींहं थी विया हूंदा। हा हा, केसिस मथां केसिस बि थींदा था वञनि। अच्छा, केसिस मथां केसिस आहिनि, ओचितो ओचितो ख़्यालु अचे थो अड़े हीउ रहिजी वियो, फिटाइण ॻाल्हि खे। मतिलबु हाणे अदालत जे हुकुम खां पोइ त महिरबानी कयो, मतिलबु हिन में कहिड़ी जेका आहे हू। ऐं मोरो ॾिसो, हीअ को उहे थोरी आहे त मोरो में जेको थिए थो या दादू में थिए थो या
ख़ैरपुर नाथन शाह में थिए थो या गढ़ी ख़ुदाबख्श में थिए थो, त उहो त सॼे सिंध जो मसइलो आहे न। अगरि आहे त पोइ छा इहे टेस्ट करे ॾिसनि था त मोरो बंदि कजे, पोइ थोरो वधीक कजे? ही छो था कनि बलूचिस्तान वारा कम हिते ज़रूरत ई न आहे त छो था कनि? जजेस जो जेको स्कॉट ते अटैक थिए थो, इहो बि त ॾिसो न अगेन छो टेररिज़म जॾहिं तव्हां धाड़ेलनि खे ही हिकिड़ो हाणे ॿिन्ही ॻाल्हियुनि खे तव्हां मिक्स करे वठो या अलॻि अलॻि बि ॾिसी सघो था। मोरो त चयो वियो न त भई हीअ त फॉरेन स्पॉन्सर्ड आहे, हीअ सभु मामलात आहे। हिते धाड़ेलनि सिधा सिधा हुन ॾिठो हूंदो पुलिस जी वैन अचे पई, हाणे को फुर्ज इरादे सां बीठा, छा बीठो मूंखे ख़बर न आहे छा किसो थियो आहे। लेकिन व्हाट आई एम सेइंग कि ही मोबाइल नेटवर्क बंदि, धाड़ेलनि लाइ मोबाइल नेटवर्क खुलियल आहिनि जेके वीडियो अपलोड पिया कनि कश्मीर में वेही। बाक़ी मोरो जे शहरियुनि जेको आहे उहो सभु टेररिस्ट थी विया छा? अजीब ॻाल्हि आहे, सम्झ का ॿार। सभु इहा ई त चलो हिते त अञा इहा हल्के फुल्के लेवल ते महसूसु थिए थी, पर बलूचिस्तान में त इहा शइ डॉप थी आहे, बाक़ाइदा प्रैक्टिस थी। बलूचिस्तान में हाणे उन नहज ते पहुची विया आहियूं असां जो बसि हाणे प्राइम मिनिस्टर साहिब बि जिरगा कनि था पिया। मूं हीअं ॾिठी इहा ख़बर त ग्रैंड जिरगो, जिरगो या ग्रैंड जिरगे सां मुराद हुजे त तमामु जेके स्टेक होल्डर्स आहिनि कबीलनि जा ऐं बिरादरीनि जा, न जिरगे सां कॉन्सेप्ट पार्टियूं नथियूं अचनि, हुजे त कबीला ऐं उनजा समूरा सरदार अची गॾु थींदा त हू ग्रैंड जिरगो थी वेंदो। हिते शायदि मक़सदु हो त समूरी धुरियूं स्टेक होल्डर्स, त उन में असांखे केरु नज़र आयो? प्राइम मिनिस्टर साहब ठीकु आहे, बतौर प्राइम मिनिस्टर हू स्टेक होल्डर आहे, बाक़ी त शहबाज शरीफ़ जो बलूचिस्तान सां छा वञे, मतिलबु ईअं टेक्निकली ॾिठो वञे त सूबे सां त हुनजो तालुक़ु न आहे, जीअं पंहिंजो न आहे हुनजो बि न आहे। ऑफकोर्स असांजी इस्टेब्लिशमेंट जा रिप्रेज़ेंटेशन हुई, ठीकु आहे, उहो ज़ाहिर हिकिड़ी स्टेक आहे। बाक़ी कहिड़ो सरफराज़ बुगटी, उहो ई। ऐं पोइ चयो वियो, शहबाज शरीफ़ साहब चवणु लॻा त साईं असांखे ॿुधायो त अगर बलूचिस्तान के नुमाइंदों को कुछ शिकायतें हैं, ये है, पहले ये तो तय कर लें कि बलूचिस्तान के नुमाइंदे हैं कौन, और जो शिकायत करेगा वो रहेगा। ये भी नहीं, वो हल्की फुल्की शिकायत करें ना, सर पानी का कनेक्शन नहीं है, बिजली का मसला है, ये बताएं, बाकी जेन्युइन बात नहीं करें, जेन्युइन बात नहीं करें। तो ॻाल्हि इहा आहे त ही जो मूंखे खिल आई, मां चयो त ई जॾहिं चवनि पिया त नुमाइंदे शिकायतें बताएं अपनी अगर कोई ग्रीवेंसेस है, त पहिरीं त इहो तय करिणो पवंदो न त नुमाइंदा केरु आहिनि जेके ही सरफराज़ बुगटी साहब ऐं जी सरकार आहे, इहा बसि नुमाइंदा आहे बलूचिस्तान जी। हू जेका ख़ातून बंदि थियल आहे महारंग, उहो स्टेक होल्डर न आहे, हू अख्तर मैंगल स्टेक होल्डर न आहे, हू बिज़नजोज़ ऐं ही सभु जेके पॉलिटिकल फोर्सिस आहिनि, इहे स्टेक होल्डर्स न आहिनि छा? त पोइ अगरि इहे न आहिनि मौजूदु, सो सर मुंहिंजो ख़्यालु आहे त बलूचिस्तान लाइ जेन्युइन ग्रैंड जिरगो कयो, उन में डेफिनेटली ॾिसो ॻाल्हि इहा आहे त उन में हिकिड़ी तफ़रीक़ हर को करे थो त हिकिड़ी आहे शइ टेररिज़म, ॿारनि जी स्कूल्स ते ॿारड़ा मारणु या ट्रेनुनि ते हमला करणु, सारे इहो त इन ते त डिबेट नथी थी सघे। शनाख्ती कार्ड ॾिसी करे कंहिंखे, शनाख्ती कार्ड ॾिसी कंहिंखे मारणु, इहो सभु त टेररिज़म आहे, इहो दहशतगर्दी जे ज़ुमरे में अची वञे थो। इन ते आउं नथो चवां त जिरगा कयो, ख़ैर दुनिया में इन ते बि थींदा आहिनि, लेकिन हिन ते आउं नथो चवां। आउं त चवां थो जेको हुनजा पॉलिटिकल जेन्युइन ग्रीवेंसेस आहिनि बलूचिस्तान जे माण्हुनि जा, उनजी नुमाइंदगी तव्हां कीअं सिर्फ़ु सरफराज़ बुगटी साहब जे हवाले करे छॾियो था? सरफराज़ बुगटी साहब छा बलूचिस्तान में अगरि फेयर इलेक्शन थींदा ऐं माण्हू हुते अगरि वोट विझनि त हींअर जेके चूंडियल एवज़ी आहिनि हिन मां घणा खटंदा? सो इहा पाण सभिनी खे ख़बर आहे बलूचिस्तान में कीअं इलेक्शन थींदी आहे ऐं कीअं खटाइबो आहे, कीअं हाराइबो आहे। सो आई थिंक कि उते हाणे असां इहे जीअं तफ़रीक़ कयूं था त दहशतगर्दी हिकिड़ी अलॻि दुनिया आहे ऐं इख़्तिलाफ़ राय ऐं शिकायतूं जेकी जेन्युइन आहिनि, जेके पॉलिटिकल ग्रीवेंसेस आहिनि, जेके हुननि जा बलूचिस्तान जा राइट्स आहिनि, उनजी ॻाल्हि करणु हिकिड़ी धार शइ आहे। जॾहिं तव्हां उनखे गडबड कयो था त पोइ कंहिंसां ॻाल्हाइबो ऐं केरु ॻाल्हाए? सो उमेदु कजे, अॼु पटका ॿधी बलोच ट्रेडिशन में सभई उते बलोच वारा पटका ॿधल आहे, पर पटके जे अंदरि, पटके जे हेठि दिमाग़ जेको आहे उहो बि त जेको बलोची सेंटिमेंट आहे उनखे बि त सम्झिजे न। जी हा,
सिर्फ़ु पटको पाइण सां त बलोच कोन थी वेंदो न जी, माण्हू जी। या बलोच सोच न अची वेंदी। जी 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 हाँ, मतलब, नई प्रॉपर रिप्रेजेंटेटिव थी सघे थो मिसाल अगरि तव्हां हू जेको पग ॿधंदा आहिनि पंजाब में, हू के मुंहिंजे या तव्हांजे मथे ते ॿधी छॾियूं, वी विल नॉट बी एबल टू थिंक दैट वे। न ज़ाहिर। हिकिड़ो थिंकिंग प्रोसेस आहे न। त पटका भले पायो, पर जिन्हनि जा पटका लहनि पिया यस उन्हनि जो त एतिराम कयो न, ऐं हुननि जी वॉइस खे, उन्हनि खे हिन सोल्यूशन जो हिसो जी ठाहियो। हा। बलूचिस्तान में जॾहिं इंडिया सभु कुझु ई करे पियो त हुन लाइ हिकिड़ो काइनेटिक जेको तव्हां फ़ौजी ऑपरेशन या एडमिनिस्ट्रेटिव ऑपरेशन कयो पिया, उहो पंहिंजी जाइ ते आहे, पर हिकिड़ो पॉलिटिकल ऑपरेशन जी ज़रूरत आहे। उन लाइ ज़रूरी आहे त इहो तस्लीम कयो पसंदि त जेके पसंदि न पसंदि पंहिंजे हिकिड़े पासे कयो। तव्हांखे उनजी ॻाल्हि न पई वणे, दैट डज़ नॉट मीन कि हू दहशतगर्द या मुल्क दुश्मन थी वियो। तनक़ीद खे ज़ाहिर बर्दाश्त करिणो पवंदो। अच्छा, अॻिते लोकता जी सियासत ते अगरि चऊं था, मुल्क जी जेका सियासत जो वक़्तु ज़ाहिर एलिफेंट इन द रूम इमरान ख़ान साहिबु आहिनि, त ॿ टे पर्सपेक्टिव। हिकिड़ो त कल्ह MNA जेको आहे उहो वियो, जंहिं खां पोइ इहा कॉन्स्पिरसी में ॼण जान पइजी वई त इहा जेका हले पई त PTI जा MNA हलिया वेंदा, हीअं थींदो त हूअं थींदो, जान पइजी वई। वरी ॾिठोसि त अॼु उमर अयूब जेके ऑपोज़िशन लीडर आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ बि 62, 63 में मीनन सादिक शुरू करे छॾिया इलेक्शन कमीशन कार्रवाई। पोइ हाणे काॾे पुॼंदी काॾे न पुॼंदी। बाक़ी राणा सनाला साहब बि चवनि था त इमरान ख़ान साहिबु जेको आहे 2-3 सालनि ताईं त मूंखे ॿार ईंदे नथा अचनि, ऐं उहो इहो बि चवनि था त जो रीज़न है वो नफ़रत है। पोइ इहो नथा चवनि त केॾा नफ़रत, किथां नफ़रत, बि चवनि था नफ़रत रीज़न है। त इहे ॻाल्हियूं पंहिंजी जाइ ते, पर इमरान ख़ान साहिबु बि जेको आहे उहो चयो आहे त भई ठीकु आहे, तहरीक हलाईंदासीं, ऐं चवनि था हिन चकर अहिड़ी तहरीक हूंदी जेका पोइ नतीजा खणी। ॾिसो, उहो त ॻाल्हियूं हाणे नाहिली अगरि उमर अयूब जी थींदी त ज़ाहिर आहे उमर अयूब MNA आहे न, चाहे लीडर ऑफ अपोज़िशन हुजे, त अगरि हू 50 MNAs खे नाहिल करिणो आहे या उनखे मतिलबु सज़ाऊं ॾियारे डिस्क्वालीफाई करिणो आहे, छो त उन लिस्ट में उमर अयूब साहिब जो बि नालो हुजे, हिन में कहिड़ी अजीब ॻाल्हि कहिड़ी आहे। अगरि सीटूं ई ख़ाली कराइणियूं आहिनि, जी हा, जनरल उमर सेक्रेटरी अयूब पार्टी जा बेसिकली किथां खटियल आहे, उहो त KP मां आहे न, ना के त उनजी सीट ख़ाली कराए छा कंदा? उहो जी मुतनाज़ आहे, हुन ते जहिड़ो बि हले थो पियो। अच्छा, लेकिन ख़ान साहिब जेको चवनि था, या त ही कुझु सरप्राइज़ ॾींदा, मूंखे इन जी लॉजिक, ही जेके ऐलानात थियनि पिया, इन जी लॉजिक नथी सम्झ में अचे। त सरप्राइज़ ये ॾींदा, ही जेको चवनि था त सही असांजो महवर इस्लामाबाद तहरीक जो न हूंदो, सॼे मुल्क में हूंदो। सॼे मुल्क में छा कंदा? ठीकु आहे, मतिलबु हलो ॾिसूं, मुश्किल थींदो। पंजाब, सिंध, हिते ॾाढो ॾुखियो थींदो। बलूचिस्तान में त ख़ैर तहरीक जो सुवाल न आहे। बाक़ी KP में ई जुलूस कढी, KP में ई नारा हणी, ॿी ॻाल्हि आहे हिते पुलिस ऐं एॾी सख़्ती थींदी पंजाब में KP में। पंजाब में हिकु ॻाल्हि रखी, पंजाब में संभड़ियाल में रिसेंट इलेक्शन थियणा आहिनि MP जा, संभड़ियाल शहर में MP जा इलेक्शन थियणा आहिनि, सियालकोट जे वेझो। उते PTI खे जलसो अलो कयो वियो आहे, जलसो कयो आहे PTI उते। इलेक्शन में त फॉर्म 47 हूंदो न हिंदे, हाणे ख़बर न आहे छा थिए थो, छा नथो थिए, पर PTI खे जलसो हलो आहे। सो चवण जो मक़सदु इहो आहे त हिकिड़ो त हिन में इहो थी सघे थो त ही हिकिड़ो ख़ान साहिबु यानी पंहिंजे पाण खे, पंहिंजी पार्टी खे वरी मुतहरिक कनि पिया, ऐं वरी टॉप ऑफ द माइंड अचणु हूंदो आहे न। छो इंडिया पाकिस्तान वारे कॉन्फ्लिक्ट खां पोइ माण्हुनि जे ज़हननि में मथे उहा ॻाल्हि अची वई त वरी ख़ान साहिबु हिकिड़ो कंदो, कुझु ॿधा, कुझु कुझु जुलूस जलसो, त वरी हिकिड़ो दफ़ो टॉप ट्रेंड में ख़ान साहिबु अचणु चाहींदो जो, ठीकु आहे। या पोइ इहो आहे त अगरि को अंदरून खाना कुझु ॻाल्हियूं हलनि पियूं त इहो तासुर न वञे त ख़ान साहिब जी रिलीज़ या ख़ान साहिब खे को कंसेशन मिली आहे त उहो कंहिं डील जो नतीजो आहे, त हू बि सख़्ती ॾेखारी पिया। राणा सनाउल्लाह खां बि चवायो इहो पियो वञे त भई 2-3 साल त ख़ान साहिबु कोन थो निकिरे। 2-3 साल राणा साहिबु कंहिं ॾिठा आहिनि हिन मुल्क में। लेकिन साॻी रीति ख़ान बि चए पियो त असीं तहरीक हलाईंदासीं, त माना सुभाणे अगरि किथां कोर्ट वोट पाण रिलीफ मिले ख़ान साहिब खे त चयो वञे त न, हीअ त विढ़िया वेठा, हीअ त को नूरा कुश्ती, सज़ाऊं बि अचनि थियूं MNAs खे, सज़ाऊं बि अचनि पियूं। लेकिन अगरि को नूरा कुश्ती न पई थिए ऐं हिकिड़ो जेन्युइन जेको वधीक इम्कान इन ॻाल्हि जो आहे त हीअ जेन्युइन कन्फ्रंटेशन आहे, ख़ान साहिबु वापसि टॉप ऑफ द माइंड अचणु चाहिनि था पब्लिक जे, त भई मुंहिंजो PTI ख़ान ऐं सॼो मामिलो। हाणे उन में जॾहिं ख़ान साहिबु इहो चए थो, मूंखे हैरत थिए थी त ख़ान साहिबु चए थो त हिन दफ़े आउं जेल मां वेही तहरीक खे लीड कंदुसि। ठीकु आहे, जेल में अगरि
ज़ाहिर आहे लीड जेको कंदो आहे हू चए थो हिदायतूं आऊं हा बसि ॾींदुसि। मुंहिंजे हुकुम ते बेसिकली हाणे कीअं मुमकिन आहे अगरि ख़ान साहिब जी मुलाक़ात अगरि 15 ॾींहं बंदि करे छॾियूं जेल में यस त ख़ान साहिब जी हिदायतूं केरु ॿाहिरि खणी ईंदो ऐं माण्हुनि खे ॿुधाईंदो? पोइ हिकिड़ो खणी ईंदो चवंदा त न ही सही न हुई, ॿियो खणी ईंदो ही त वरी हिकिड़ो सो तंहिंजे करे मूंखे हिन जी हींअर ताईं को हिन तहरीक जी का लॉजिक यानी चइजे न त हिकिड़ी ठोस सूरत में नज़र न पई अचे। ज़ाहिर आहे कोशिशि कबी PTI आहे हिकिड़ी पार्टी आहे, ज़ाहिर मासिस में हुनजो वॾो असरु रसूख़ आहे, पर उहो मासिस रोडनि ते अचनि, सोशल मीडिया ते त तूफ़ान थी वेंदो, लेकिन रोडनि ते अचणु हिकिड़ो सवालिया निशान आहे। ख़ुदि मूंखे तव्हां सम्झायो सिंध में जॾहिं की माण्हुनि खे नाराज़गी बि आहे, 100 ख़फ़ा आहिनि, लीड केरु कंदो, केरु हिते मोबिलाइज़ कंदो? पंहिंजे साम्हूं आहे न सूरत। त आउं इहो सम्झां थो त मतिलबु ही ख़ान साहिब बिल्कुलु एज़ पॉलिटिशियन हू जेको चाहे पियो त हू टॉप ऑफ द माइंड, बाक़ी हाणे हिन तहरीक सां को हुकूमत जो धड़न तख़्तो थी वेंदो। हा हिकिड़ो ॿियो सरप्राइज़ ख़ान साहिब ॾेई सघे थो त चई करे त सॼे मुल्क में हलाईंदुसि, ऐं पोइ अचानक ख़ान साहिब बि चए त भई इस्लामाबाद हलणो आहे, पोइ ॿी ॻाल्हि। अच्छा पर जीअं तव्हां ॻाल्हि कई त चांसिस आहिनि ॿिन्ही शयुनि जा त नूरा कुश्ती बि थी सघे। सेठी साहिबु कल्ह प्रोग्राम में चवनि था पिया त खटा मीठा आहे, हू चवनि था त खटो जेको आहे उहो माना इहे सज़ाऊं जेके अचनि थियूं इहो खटो आहे, मिठो मिलणो आहे इमरान ख़ान। ॾिसो नजम सेठी साहिब जे वटि चिड़िया आहे ऐं उन्हनि जो शक बेसिकली आहे, उहो पंहिंजे शक जो इज़हार कंदा त ख़ान साहिब खे रिलीफ मता न मिले, पर बुशरा साहिबा मता निकिरी अचे इन सज़ा मोतली वारे केस में। ॾिसो मूं जीअं अर्ज़ु पियो कयो त नजम साहिब वटि आहे चिड़िया, मुंहिंजो कुकड़ बि कोन्हे। कुकड़ त हुते वञी दरी ते वेही बि नथो सघे, उॾामी बि नथो। वट एम से कि आऊं त पंहिंजे हिकिड़ी एनालिसिस करण जो साईं वटि हूंदी इंफॉर्मेशन। आऊं नथो चाहियां नूरा कुश्ती, प्लीज़ डोंट टेक मी रॉन्ग, आऊं नथो चाहियां नूरा कुश्ती। आऊं कॾहिं कॾहिं हिकिड़ी सूरत बि ठाही वेंदी आहे त जीअं इहो तासुर न वञे त हिकु डील जो हिसो आहे। हाणे मूंखे ख़बर न आहे कहिड़ो मिठो मिलणो आहे। हाणे जीअं तव्हां ॻाल्हि कई त अगरि नजम साहिब चवनि था त बुशरा साहिबा खे रिलीफ मिलंदो त इहो ख़ान खे रिलीफ आहे न। इहो पोइ भेरे बि रिलीफ मिलियो, CBM थींदा आहिनि न। पोइ कंहिं विच में कंहिं मिसअंडरस्टैंडिंग कई, छा थियो हिकिड़ी डिघी दास्तान आहे। पोइ हींअर बि अगरि बुशरा बीबी खे रिलीफ मिले थो त इहो अगेन, छाकाणि त हिकिड़ो तासुर त इहो ॾिनो वियो न त ख़ान सां ठा न थियण जो हिकिड़ो सबबु ख़ुदि बुशरा बीबी आहे। छाकाणि त बुशरा बीबी ऐं जनरल फैज़ वारी जेकी सोच आहे पार्टी जे अंदरि बदिलो वठण वारी, उहा हिकिड़ी आहे ऐं उहा क़ाबिल क़बूल न आहे। त अगरि उन बुशरा बीबी खे रिलीफ ॾेई छॾींदा त माना पोइ कुझु त इख़्तियार धणी बि पोइते हटिया न। मतिलबु अगरि ईअं आहे, मूंखे ख़बर न आहे रिलीफ मिलंदो या न मिलंदो, लेकिन बहरहाल ख़ान साहिब जी हिन तहरीक सां ॿियो कुझु थिए न थिए, वापसि मुल्क में मीडिया में सोशल मीडिया में वापसि जेको माण्हुनि जे ज़हननि ते वापसि अची जा कॉलर साहब अब्दुल गफूर काके पुट नवाब शाह जी। काके पुट साहब छा चवणु चाहींदा? साईं काज़ी साहब ऐं यासिर साहब तव्हांखे सलाम। साईं काज़ी साहब खां मुंहिंजो सुवालु आहे त जीअं हींअर सिंध में जेको बदामीअ जो जेको आहे सो हिन में मसइलो हले पियो, हर रोज़ अख़बार पढ़जे थी त तक़रीबन हर शहर मां ॾपल माण्हू अहिड़ी गर्मीअ में रोज़ इहो मुतालबो जेको आहे त भई असांखे ॿियो न सिर्फ़ु अमन अमान जो मसइलो जेको आहे जीअं को कारोबार करे सघिजे, ॿाहिरां स्कूल जेको आहे सो वञनि त माइट बेफ़िक्र हुजनि, को जेको आहे सो हिन में सुकून जो को साह खणिजे, पर हर रोज़ इज़ाफ़ो आहे। त हाणे घटि में घटि भला को अहिड़ो तव्हां को मशवरो ॾियो त को हिकिड़ो को आइडियल ॾींहुं सभिनी इदारनि खे भला पुलिस खे फंक्शनल कनि त को असां उहो ॾींहुं ॾिसूं जो सिंध में का वारदात कान थिए ऐं जेको आहे सभु जेको पुलिस जेको आहे सो फुल अलर्ट कयो वञे त इहो असांजो जेको क्वेश्चन में को हिकिड़ो ॾींहुं तव्हां मूंखे नसीब थिए, महिरबानी। जी जी ठीकु आहे। ॻाल्हि इहा आहे त मशवरो या आइडिया छा, आइडिया इहो ई जेको तव्हां चओ पिया। ॾिसो पहिरीं कंहिं बि शइ लाइ काके साहब पहिरीं कबी आहे नियत, त भई हीअ त करिणो आहे न। मतिलबु हिकिड़ो अमन अमान जी सूरत हाल आहे। अगरि पहिरीं कबी आहे एतिराफ़ त हीअ प्रॉब्लम आहे, पोइ कबो आहे त हाणे नियत कबी आहे हिनखे ठीकु करिणो आहे। न त माण्हू चवंदा ठीकु आहे ख़राबु आहे यार आहे, जीअं असां वटि करप्शन आहे,
तपेदारनि खे ॿधी वियो, हैरत थी अॼु ख़बर झुल हाणे त सिंध में करप्शन ख़तमु थी वेंदी, तपेदार ॿधिजी वियो, वॾी 70-80 हज़ार रुपए जी करप्शन पे कई वञ। अच्छा सो अरबे रुपया हिते हलिया विया। सो ॻाल्हि इहा आहे त पहिरीं मंझे त हीअ प्रॉब्लम आहे, पोइ नियत कजे त हिन खे ठीकु करिणो आहे, ऐं पोइ हिन लाइ को वॾी का अफ़लातून ऐं कंहिंजी वॾी का हिकमत अमली जी ज़रूरत न आहे। आउं सम्झां थो त नियत खां पोइ ई अगरि को SSPs खे क्लियर इंस्ट्रक्शन्स हुजनि त को पंहिंजे पराए जी तमीज़ न करणी आहे, ऐं पोइ अफ़सर बि अहिड़ा रखजनि वरी, ऐं पोइ अफ़सर अहिड़ा ई रखजनि, जी हा, न त वरी पोइ हा जहिड़ा रखिबा आहिनि ओड़ा रखिबा त बसि पोइ सो ज़ाहिर आहे जॾहिं नियत हूंदी त पोइ तव्हां अहिड़ा अफ़सर रखंदा ई कोन, ऐं हू पंहिंजे हेठि अहिड़ा DSP अहिड़ा SHO जेके धाड़ेलनि सां मिलियल हुजनि उन्हनि खे बि न रखंदा, छाकाणि त हीअं त SHO बि त SSP त बदिली नथो करे सघे, अक्सर जाहिनि ते SSP SHO नथो मटाए सघे, त पोइ छा रखियल पंहिंजी ॻाल्हि हली पई सियासत जे हवाले सां, त ज़ाहिर आहे पोइ हाणे जॾहिं इहे ॻाल्हियूं आहिनि त खटा मीठा या जेको बि त माना को रिलीफ बि मिली सघे थो, किथे लड़ाई बि थी सघे थी, त पोइ ज़ाहिर ॻाल्हि उते ई फांसी थी पई। पोइ इहा ॻाल्हि छा PMLN खे या पीपुल्स पार्टी खे महसूसु त थींदी हूंदी न त भई ही मामला ठही सघनि था। मूंखे पहिरीं ॿुधायो त राणा सनावला साहिब खे केरु पुछे त 2-3 सालनि ताईं तव्हां ख़ान जी आज़ादी नथा ॾिसो, 2-3 सालनि खां पोइ ॾिसो था, अगरि हू चए थो हा त पोइ सुवाल हुन कजे त छो 2-टे सालनि में छा थियणो आहे, ॿी इलेक्शन अचणी आहे न, सिधी ॻाल्हि कयो न, 3 सालनि 3.5 सालनि खां पोइ ॿी इलेक्शन आहे, तव्हां हिन सेटअप खे हलाइणु चाहियो था, ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि जी रिटायरमेंट्स ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि जे यानी पर्सनल आहे न, उहो पाण बि चए पियो त नफ़रत आहे त ख़ान वटि बि नफ़रत आहे, ॿिए पासनि खां बि नफ़रत आहे, त मामिलो त ज़ाती आहे न, उते ई अटकियल आहे। अच्छा अॼु हिकिड़ो कल्ह ई इन ई प्रोग्राम में नवाज़ शरीफ़ साहिब हिन राणा सना साहिब हिकिड़ी मुतनासिब बि हाणे छा चइजे हिकिड़ी अजीबो गरीब ॻाल्हि कई, चवनि था भुट्टो साहब का ठीक है बनता है, लेकिन भुट्टो साहब को एटमी कुव्वत का नहीं जाता क्रेडिट, ना ही अब्दुल कदीर खान साहब को जाता है, इन दोनों ने बनाया ठीक है, लेकिन असल मरला तब होता है जब आप दुनिया में धमाका करके दुनिया को बताते हो कि हम न्यूक्लियर पावर है। पोइ तव्हां चयो था त राणा सनावला जी इन गुफ्तगू ते कमेंट किया, अच्छा बोलो ओए भाईजान जब होगा ही होता ही नहीं तो धमाका क्या, बाजार से पटाखा ला के फाड़ते, क्रेडिट नहीं चाहता, दरवेश माण्हू अगर होता ही नहीं असल क्रेडिट ठाहिण वारनि खे न आहे, राणा सनावला ऐं नवाज़ शरीफ़ ऐं नवाज़ पोइ त ईअं चए राणा सनावला त अगरि इंडिया न करे हा धमाको त पाकिस्तान करे हा छा, करे ई न, त पोइ क्रेडिट कंहिंखे ॾींदो, सो हिते दरवेश माण्हू हिन ते छा ॻाल्हाइजे। ऐं हिन में ॾिसो ॿार बचे कॉन्सेप्ट बिल्कुलु सिंपल आहे यार, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो नियत न करे आहे, हुनखे घुराए न हा डॉक्टर कदीर खे ऑस्ट्रेलिया मां, हू हिते उहो सेटअप न लॻाए आहे, ऐं जेको बि हुनजी एक्सपर्टीज़ हुयूं, पर ज़ाहिर आहे हुनजी एक्सपर्टीज़ बि बेकार हुजनि हा अगरि भुट्टो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हुनखे हिमत न करे हा, हुनखे मारण जो हुनजे शहीद थियण जो हिकिड़ो कारण न्यूक्लियर बॉम्ब हो, जेको त हाणे इहो राणा छा इन जी ॾिसो, माण्हुनि खे पंहिंजी पसंदि नापसंदि रखणु खपे, ठीकु आहे मुंहिंजो लीडर आहे नवाज़ शरीफ़, मुंहिंजा त ॿई मतिलबु उहे न आहे पर पाण को सियासी पोइ लॻ त कंहिंजा ई कोन्हे, पर जेका हक़ीक़त आहे यार, तो त हिकिड़ो माण्हू ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खां तव्हां क्रेडिट कीअं था वठी सघो, ऐं डॉक्टर कदीर जो जेको हुनमें रोल आहे उहो कीअं था घटि करे सघो, वो उन्होंने बनाया ज़रूर था पर फाड़ा हमने, हाँ तो पटाखा लेकर आते ना बाजार से वो फाड़ लेते, दरवेश असल बात धमाका करना था। साहब पंहिंजी ॻाल्हि हले पई आहे सियासत जे हवाले सां, राणा सना साहिबु चए थो त 2-3 साल त सम्झ में ॻाल्हि नथी, छो जो 4 ॾींहंनि खां साराबाज़ी साहिब बि ख़बर ॾियनि था त अमरीकी डॉक्टर्स ऐं कुझु आयल आहिनि बिज़नेसमैन ऐं इहे पाकिस्तान जेके पाकिस्तानी हुनजा उहे पोइ दफ़े बि आया हुया, मुलाक़ातूं हाई लेवल ते थियूं, इस्टेब्लिशमेंट में बि इमरान ख़ान साहब बि हाणे बि चवनि था पिया त उहे आयल ई न नियत सां आहिनि, पर अञा लाहौर में इस्लामाबाद में चवनि था उन्हनि जी अञा मुलाक़ात न थी सघे, हाणे लाहौर विया चवनि था त 2-4 ॾींहंनि खां आहिनि, को अहम शख़्सियत उन्हनि सां मुलाक़ात न कई आहे, डॉक्टर्स ऐं ठीकु आहे अमेरिका में उन्हनि जो हिकिड़ी से हूंदी, लॉबिंग में ज़ाहिर फंडिंग कंदा हूंदा, पर उन्हनि सां मिसाल ज़ाहिर कंहिं सां मिलणु चाहींदा हूंदा, या असांजी हुकूमती यानी प्राइम मिनिस्टर लेवल या पोइ असांजी इस्टेब्लिशमेंट जी हायर हिराकी,
उहो ज़रूरी न सम्झंदा हूंदा आहिनि सभु हुनखे, हुननि वटि शायदि रिपोर्ट्स हूंदियूं त हीअ PTI जा पका पुख़्ता माण्हू आहिनि, न मञणु चाहींदा पोइ दफ़े मिलिया हाणे अमेरिकन अगरि हुननि खे अमेरिका मां तसली थी वई आहे असांजी इख़्तियारियुनि खे त ख़ान जो जेको हुते शुरू में ॾाढो इशू उथी आयो अमेरिकन कांग्रेस में, अगरि उहो थधो थी वियो आहे, अगरि दॿिजी वियो आहे त बसि पोइ हिननि जी अहमियत, हुननि खे अहमियत छो ॾींदा उहो? जेसि ताईं वरी पोइ काड़ी सिचुएशन वरी थिए। अच्छा, ट्रंप ज़रा बरक़रार आहे पंहिंजी जाइ ते, उहो चए थो त पाकिस्तान अचे थो पियो, मामला सेटल थियनि था पिया, इंडिया सां मुंहिंजा मामला सेटल, जी मां क्लियर कयां थो ॿिन्ही खे त माना अगरि जंग कयूं त पोइ मुंहिंजो कुझु न वञे, माना मां तव्हां सां न ॻाल्हायां, माना ट्रेड वग़ैरह बि न कंदुमि। ॾिसो हीउ राणा सनावला जो वॾो भाउ अलाए छा, भाईजान ख़ुदा न ख़ास्ता अगरि इंडिया पाकिस्तान में वॉर थिए थी त ज़ाहिर इहो न्यूक्लियर वॉर ते वञी ॻाल्हि खुटंदी। न्यूक्लियर वॉर ते ख़ुदा न ख़ास्ता अगरि वॉर वेंदी त छाजी ट्रेड ऐं छाजा टैरिफ तुंहिंजा भाईजान, उनजी तारीख़ में कहिड़ी अहमियत आहे? ऐं तूं पंहिंजो ट्रेड ऐं हू तॾहिं कंदे जॾहिं दुनिया बचंदी न, या त असीं सफ़ा बेवकूफ़ आहियूं या हीअ तमामु सियाणा आहिनि, कहिड़ी गुफ़्तगू था कनि? त ॾिसो विढ़ंदो पोइ मुंहिंजो कुझु न वञे, अरे बाबा विढ़ंदा रुगो पंहिंजो नुक़सानु थोरी कंदा। ऐं हुन पंहिंजे जेको ट्रेड टैरिफ ऐं ट्रेड खे एतिरो वॾो पंहिंजो हिकिड़ी ठाहे छॾियो आहे, बिल्कुलु बहू ठाहे छॾियो आहे त उहो चए थो त बसि आउं कारोबार न कंदसि त तव्हांजो मुल्क वेही रहंदो। भई कई मुल्क पहिरीं बि न हुया अमेरिका सां कारोबार न कंदा त छा वेही कोन विया? अञा ताईं कुझु घणा मुल्क नथा कनि, हा वेझी न विया आहिनि, ईरान आहे बाबा वेठो आहे, हले थो पियो, ॻाल्हि सॼी इहा आहे, हालांकि महांगाई आहे ज़ाहिर आहे, इहे सभु नुक़सानात त लेकिन तव्हां सऊदी अरब जो किरदारु ॾिसो त सऊदी अरब कल्ह मूं अॼु अख़बारनि में ख़बर पढ़ी त ईरान खे हुननि चयो आहे त अगरि तव्हां अमेरिकन डील न क़बूल कई त इज़राइल तव्हां ते हमिलो कंदो। जी जी, माना इहो इतला पियो ॾिए सऊदी अरब ईरान खे या इहो चिता पियो ॾिए, ऐं अगरि ईरान ते बि हमिलो कंदो इज़राइल, हुते बि तबाही मचाए वेठो आहे, गज़ा में बि हू जेको सोल्यूशन ॾियनि पिया उहो बकवास आहे, ऐं चए थो नेतन्याहू ते सफ़ा हस्ती से मटा दूंगा अगरि न मञूं त ज़ाहिर उहो हिकिड़ो बेहुदा क़िस्म जो प्लान हूंदो जेको न मञी रहिया हूंदा त ख़ाली करे वञो इलाइक़ो। त ईरान ते बि हमिलो कंदो त सुभाणे को ॿियो अरब मुल्क ते बि इज़राइल हमिलो कंदो, केतिरी देरि लॻंदी? जी हा, सो मतिलबु हिन में सवाल हिकिड़ी जुनूनी नेतन्याहू जीअं मोदी आहे, हाणे त हुननि जे मस मोदी जे जेको चीफ ऑफ डिफेंस स्टाफ मञी वरितो त हुनजे जहाज़ किरिया आहिनि, हाणे नेठि मञियो, कल्ह हुननि जे पॉलिटिकल माण्हू मञियो, अॼु ख़ुदि फ़ौजी मञी वरितो आहे, फ़ौजी सरबराह हुननि जे, त इंडियन त भई हुननि जा जहाज़ किरिया आहिनि। चई इहो न पुछो घणा किरिया आहिनि, किरिया आहिनि, ऐं इहो पुछो त ग़लती थी छो किरिया आहिनि, इहो न पुछो त हाणे को टेक्निकल शायदि को पाण जो को टेक्निकल रीज़न था घुरनि कढनि, इहो नथा चवनि त पाकिस्तान किराया आहिनि, चई असांजी पंहिंजी ग़लती हुई, भई टेक्निकल फॉल्ट हो, हाणे टेक्निकल समूरा राफेल वरी फ्रांस वेंदा, बाबा ही तव्हांजो नट जेको आहे आख़िरी मिंट में बटन न दॿियो हो, हाँ गाॾी ख़राबु थींदी वापसि कंपनी खे मोकिले ॾिबी आहे, त राफेल जहाज़ वापसि वेंदा फ्रांस ठीकु थियण लाइ जा। सो टेक्निकल ग़लती मोदी जी, छाकाणि त मोदी हिन राफेल ते पंहिंजी, लेकिन हिकु डेंजरस ॻाल्हि ॿी हुन कई जेको कल्ह असांजे शमशाद साहिबु चई हुई चीफ ऑफ जॉइंट स्टाफ, त जेका विथी आहे बिटवीन कन्वेंशनल वॉर एंड न्यूक्लियर वॉर घटिजंदी वञे पई, हू अचे थो न हुन में विथी इलाही घणी आहे। हाणे इहा ई त ग़लतफ़हमी कल्ह बि पाण डिस्कस कई पई त अगरि इंडियंस खे इहा ग़लतफ़हमी आहे त इहो विथी हीअ जेको हरकतूं थियनि थियूं हिन खां पोइ हू घटिजे न पई, दे आर एट मिस्टेक, मतिलबु ग़लति पिया कनि। हीअ त उहा ई ॻाल्हि जेका कल्ह कई वई त अगरि को जेको आहे उहो हिकिड़ी किथे बि थोरी बि मिसएडवेंचर थियो त हीअ ॻाल्हि न्यूक्स ते हली वेंदी, ऐं इंडिया चाहे थो त दुनिया में तासुर वञे त न असां ईअं बसि हल्का फुल्का हाथापाई कंदा आहियूं, असां न्यूक्स ते न वेंदासीं, त इंडिया जो मौक़िफ़ु आहे न, असांजो मौक़िफ़ु त इहो आहे त हीअ विथी घटिजे पई, जेको सो दुनिया ईअं तमाशाई नथी बणिजी रही सघे, दुनिया खे पंहिंजो रोल प्ले करणु खपे। भले ट्रंप केतिरो बि चए, हालांकि चवे थो पर इंडस वाटर ट्रीटी ते पोइ बि ज़ाहिर आहे अञा ताईं ॾिसो उन ते त ॻाल्हि उहा ई आहे त उहो अञा मोदी ज़बानी ॻाल्हियूं करे थो, ऐं पाकिस्तान जो क्लियर मौक़िफ़ु आहे त हीउ हथियार तौरु पाणी खे इस्तेमालु कंदो त हीउ एक्ट ऑफ वॉर हूंदो। कल्ह त चेयरमैन वापडा गुड़ो लेफ्टिनेंट जनरल आहे चेयरमैन वापडा, लेकिन
हू या असां जहिड़ा माण्हू जेके फ़ौज में न बि आहियूं एतिरी कॉमन सेंस त आहे न कंहिंजो पाणी बंदि कबो त वढ़ंदो त सही न। ज़ाहिर ज़ाहिर ठीकु आहे साहब, वॾी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो पूरो थियो, वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में। दुआ में।